स्पीकर अवैस कादिर शाह जी सदारत हेठ सिंध असेंबली में ख़ास पार्लियामानी कमेटी जो इजलास थियो आहे। इजलास बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह चयो त 40,000 खां वधीक उम्मीदवार पास आहिनि ऐं सीटूं रुगो 7 खां 8,000 आहिनि, जंहिं बाबति फ़ैसिलो कमेटी कंदी। सरदार शाह जो चवणो हो त कमेटी जो सरबराह स्पीकर अवैस कादिर शाह आहे। मुख़ालिफ़ धुर जा मेंबर पिणु शामिल आहिनि। सूबाई वज़ीर चयो त मेरिट जो निज़ाम लागू करण लाइ सभ खां पहिरियां तालीम खाते खां ई शुरूआत करणी पवंदी। मेरिट बरक़रार रखण लाइ खेसि सरकार जी ज़रूरत आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त स्पीकर अवैस कादिर शाह जी सदारत हेठ सिंध असेंबली में ख़ासि पार्लियामानी कमेटी जो इजलास थियो आहे। इजलास बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह चयो त 40,000 खां वधीक उम्मीदवार पास आहिनि ऐं सीटूं रुगो 7 खां 8,000 आहिनि, जंहिं बाबति फ़ैसिलो कमेटी कंदी। सरदार शाह जो चवणो त कमेटी जो सरबराह अवैस कादिर शाह आहे ऐं मुख़ालिफ़ धुर जा मेंबर बि शामिल आहिनि। सूबाई वज़ीर चयो त मेरिट जो निज़ाम लागू करण लाइ सभ खां पहिरियां तालीम खाते खां ई शुरूआत करणी पवंदी। मेरिट बरक़रार रखण लाइ खेसि सरकार जी ज़रूरत आहे। अहम ख़बर खां वाक़िया आगाह करे रहिया आहियूं त स्पीकर अवैस कादिर शाह जी सदारत हेठ सिंध असेंबली में ख़ासि पार्लियामानी कमेटी जो इजलास थियो आहे। इजलास बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह चयो त 40,000 खां वधीक उम्मीदवार पास आहिनि ऐं सीटूं रुगो 7 खां 8,000 आहिनि, जंहिं बाबति फ़ैसिलो कमेटी कंदी। सरदार शाह जो चवणो हो त कमेटी जो सरबराह स्पीकर अवैस कादिर शाह आहे ऐं मुख़ालिफ़ धुर जा मेंबर बि पिणु शामिल आहिनि। सूबाई वज़ीर चयो त मेरिट जो निज़ाम लागू करण लाइ सभ खां पहिरियां तालीम खाते खां ई शुरूआत करणी पवंदी। मेरिट बरक़रार रखण लाइ खेसि सरकार जी ज़रूरत आहे। स्पीकर अवैस कादिर शाह जी सदारत हेठ सिंध असेंबली में ख़ासि पार्लियामानी कमेटी जो इजलास थियो आहे। इजलास बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह चयो त 40,000 खां वधीक उम्मीदवार पास आहिनि ऐं सीटूं रुगो 7 खां 8,000 आहिनि, जंहिं बाबति फ़ैसिलो कमेटी कंदी। सरदार शाह जो चवणो हो त कमेटी जो सरबराह स्पीकर अवैस कादिर शाह आहे। मुख़ालिफ़ धुर जा मेंबर पिणु शामिल आहिनि। सूबाई वज़ीर चयो त मेरिट जो निज़ाम लागू करण लाइ सभ खां पहिरियां तालीम खाते खां ई शुरूआत करणी पवंदी। मेरिट बरक़रार रखण लाइ खेसि सरकार जी ज़रूरत आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त स्पीकर अवैस कादिर शाह जी सदारत हेठ सिंध असेंबली में ख़ासि पार्लियामानी कमेटी जो इजलास थियो आहे। इजलास बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह चयो त 40,000 खां वधीक उम्मीदवार पास आहिनि ऐं सीटूं रुगो 7 खां 8,000 आहिनि, जंहिं बाबति फ़ैसिलो कमेटी कंदी। सरदार शाह जो चवणो हो त कमेटी जो सरबराह स्पीकर अवैस कादिर शाह आहे ऐं मुख़ालिफ़ धुर जा मेंबर पिणु शामिल आहिनि। सूबाई वज़ीर जो चयो त मेरिट जो निज़ाम लागू करण लाइ सभ खां पहिरियां तालीम खाते खां ई शुरूआत करणी पवंदी। मेरिट बरक़रार रखण लाइ खेसि सरकार जी ज़रूरत आहे।